आम ख़बर नाज़ सां शेयर कयूं पिया। ठिकराट वेझो कुझु ॾींहं अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान अस्पताल में पहुची वियो आहे। ॻोठ लाल पटवासी 19 वरनि जो इमदाद अली राजन मोटरसाइकिल हादसे में ज़ख़्मी थियो हो, जेको ज़ख़्मनि जा सूर नसंदे अस्पताल में पहुची वियो आहे। अहम ख़बर ॾियां खे ठिकराठो मां, जिते कुझु ॾींहं अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान अस्पताल में पहुची वियो आहे। आगाह कयूं पिया इन हवाले सां वाक़े त ॻोठ लाल पटवासी 19 वरनि जो इमदाद अली राजन मोटरसाइकिल हादसे में ज़ख़्मी थियो हो, जेको ज़ख़्मनि जा सूर नसंदे अस्पताल में पहुची वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ ट्रांसफॉर्मर सां शेयर करे रहिया आहियूं। ठिकराठो वेझो कुझु ॾींहं अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान अस्पताल में पहुची वियो आहे। लाल पटवासी 19 वरनि जो इमदाद अली राजन मोटरसाइकिल हादसे में ज़ख़्मी थियो हो, जेको ज़ख़्मनि जा सूर नसंदे अस्पताल में पहुची वियो। हादसे के हवाले से तफ़सील मालूम कंदासीं सन टीवी न्यूज़ रिपोर्टर मजीद बहर खां। जी मजीद बहर, छा तफ़सील आहिनि? हादसे में ज़ख़्मी नौजवान अस्पताल में पहुची वियो आहे। जी बिल्कुल, ये अफ़सोसनाक खबर शेयर कर रहा हूँ। तो 4 ॾींहं अॻु रोड एक्सीडेंट में ॻोठ लालू पटवासी 19 वरनि जो नौजवान इमदाद अली पुट सफ़ी मोहम्मद राजड़ जेको ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे वारिस इलाज लाइ सखर जी हिकु निजी अस्पताल खणाए विया, जिते हुनजी हालत बहितर न थी ऐं उन खां पोइ हू कराची जी निजी अस्पताल में दाख़िल हो, जिते अॼु ज़ख़्मनि जा सूर न सहंदे पहुची वियो आहे। जी ठीक है, वॾी महिरबानी मजीद बहर तफ़सील ॾियण जे लाइ।